नाज़रीन, सकरन में मेहरान टीवी जे ऐलान सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां लेडीज़ फेस्टिवल लगायो वियो। वधीक ॾिसूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर रज़ा मोहम्मद सियाल जी इन रिपोर्ट। जसकम हाउस सकरण ते मौजूदु आहियां, जिते अॼु क़ौमी काज कोठायो वियो आहे। अॼु हिते सकाफ़ती ॾिहाड़ो पर लेडीज़ जे तरफ़ खां लेडीज़ फेस्टिवल मल्हायो पियो वञे। अचो त हिननि खां पुछूं त हीअ वधीक अॼोके फेस्टिवल जे बारे में छा था ॿुधाइनि। जो हिते सकरन शहर में आई आहियां, तमामु घणी ख़ुशी थी। अदा मोरडो मीर भर ऐं अदा मसूद शाह जन मूंखे दावत ॾिनी। जसकम जा अॻुवान आहिनि सकरन जा, उन्हनि दावत ॾिनी। अॼु ही प्रोग्राम असां लेडीज़ फेस्टिवल जो इंतज़ाम कयो आहे, तव्हांखे अचिणो आहे। सच त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, ॾाढी ख़ुशी थी। हिते पंहिंजे अदियुनि भेनरुनि सां सी ऐं आउं चाहियां थी त हर ज़िले में अहिड़ा प्रोग्राम असांजे जसकम जे तरफ़ां क़ौमी कारकुन कनि ऐं पंहिंजूं अदियूं भेनरूं ॿाहिरि आणनि। ऐं आउं इहा बि गुज़ारिश कंदसि पंहिंजे साथियुनि खे त महिरबानी करे जिते बि क़ौमी काज जो सॾु थिए उते पंहिंजी भेण, पंहिंजी माउ, पंहिंजी घरवारी, पंहिंजी धीउ ज़रूरु वठी अचो। जेकॾहिं असांजूं औरतूं निकिरंदियूं त हिन सिंध धरती ते इनकलाब ईंदा। अॼोको ही कल्चरल जेको फेस्टिवल आहे, हिकिड़ी जेका सिहतमंद सरगर्मी आहे त जीअं असांजी जनरेशन जेका आहे उहा पढ़ाई तरफ़ वञे, तालीम तरफ़ वञे ऐं मनशियात खां जेको आहे सो उहा पासीरी रहे। इन जे करे अॼोको ही औरतुनि जो बिलख़ुसूस जेको फेस्टिवल आहे उन में खोड़ सारियूं सुघड़ औरतूं असांजे इलाइक़े जूं जेके आहिनि शरीक थियूं आहिनि। के टोपी अजरक रिलियुनि जो कमु कनि थियूं। हिते कुंभर बि आया आहिनि, मुख़्तलिफ़ स्टॉल लॻा आहिनि। असांजो मक़सदु आहे त असां पंहिंजी क़ौम खे पंहिंजे तारीख़ी किरदारनि खां ऐं पंहिंजी तारीख़ खां वाक़ुफ़ु कनि। ऐं असां सम्झूं था त जेके बि सान्यामंद माण्हू आहिनि उन्हनि सभिनी खे पंहिंजे सकाफ़त, पंहिंजे धरतीअ सां वचण जे लाइ, पंहिंजे ॿारे बचे, पंहिंजे नियाणियुनि, पंहिंजे घर वारनि समेत पंहिंजी सकाफ़त सां मोहबत जो इज़हार करण जे लाइ सभिनी खे गॾु थियणो पवंदो। जसकम जे पारां प्रोग्राम रखियो आहे जेको पंहिंजो कल्चर डे मल्हायो वेंदो आहे। पंहिंजे सिंध में कॾहिं बि एतिरो तेज़ीअ सां कल्चर डे न मल्हायो वियो आहे, ख़ासि करे औरतुनि जे मामले में। त अॼु पहिरियों चकर हीअ अदा मोरजन मल्हायो आहे, जंहिंमें असीं शिरकत दावत ते आया हूं। सभु कल्चर डे जे हवाले सां रखियो वियो आहे ऐं जंहिं बि रखियो आहे असां उनखे सलाम था पेश कयूं ऐं असां चाहियूं था सिंधी क़ौम ज़िंदा हुअण जे करे चाहियूं था त असांजो हीउ कल्चर सॼी दुनिया में मल्हायो वञे। ऐं असां उन्हनि माण्हुनि खे मैसेज था ॾियूं जेके घरनि में वेठा आहिनि, अञा बि कोन था निकिरनि, पंहिंजे कल्चर खे बि कोन था मल्हाइनि ऐं कंहिं नाइंसाफ़ माण्हू सां मतिलबु मुंहुं ॾेई बि कोन था बीहनि। असां उनखे इहो था चऊं त हाणे सुजाॻ थो, उथो सिंधियो, उथो पंहिंजी सिंध खे बचायो। रज़ा मोहम्मद सियाल, मेहरान टीवी न्यूज़ सकरन।